फास्टिंग अहम खबर आवाज़ शेयर कंदासीं। ॾखण पंजाब जे PTI नून लीग अॻवान जे आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात। PP में शमूलियत जो ऐलान। मुस्लिम लीग नून अॻवान ऐं अॻूणे सूबाई वज़ीर सईद हारून अहमद सुल्तान बुखारी PP में शामिल थी वियो। ॾखण पंजाब जे अहम सियासी अॻवाननि आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात करे PP में शमूलियत जो ऐलान कयो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती TV जो रिपोर्टर शबीर लाशारी। जी शबीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात दौरान ॾखण पंजाब सां तालुक़ रखंदड़ मुख़्तलिफ़ सियासी शख़्सियतनि पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान किया है। इस्लामाबाद में जेका मुलाक़ात थी उनमें पंजाब हुकूमत जो अॻूणो सूबाई वज़ीर मुज़फ़रगढ़ सां तालुक़ रखंदड़ सैयद हारून अहमद सुल्तान बुखारी मुस्लिम लीग नून छॾे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान किया है। उनखां अलावा विहाड़ी सां तालुक़ रखंदड़ अॻूणे MNA चौधरी असगर जट पिण PTI छॾे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान किया है। खानीवाल सां तालुक़ रखंदड़ अॻूणो पंजाब असेंबली जो जेको आहे मेंबर सैयद जमील शाह उहो पिण नून लीग छॾे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थियो आहे। उनखां अलावा मुज़फ़रगढ़ मां पाकिस्तान पीपल्स पार्टी PP 271 जे टिकट होल्डर मलिक फैज़ अहमद पिण जेको आहे काफ लीग छॾे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थियो आहे। बहावल नगर मां पिण जेको आहे PTI सां तालुक़ रखंदड़ टिकट होल्डर राणा इंतज़ार अहमद पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो आहे। जी शबीर लाशारी, अमां जी वॾी महिरबानी।